ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन आपाशी खाते जे वज़ीर जाम ख़ान शोरे जो चवण आहे त बकरी बंद मुकम्मल महफ़ूज़ आहे, को बि घारो नाहे पियो। संदसि चवण त कंडियारो वेझो बकरी बंद महफ़ूज़ आहे, मीडिया ते हलंदड़ ख़बरूं बेबुनियाद आहिनि। जाम ख़ान शोरे जो चवण त अवाम खे अपील आहे त तफ़ान ते ध्यानु न ॾियनि, इंतिज़ामिया ते एतमाद कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ आहे मां सां शेयर कयूं पिया। आपाशी खाते जे वज़ीर जाम ख़ान शोरो जो चवण आहे त बकरी बंद मुकम्मल महफ़ूज़ आहे, को बि घारो नाहे पियो। संदसि चवण त कंडियारो वेझो बकरी बंद महफ़ूज़ आहे, मीडिया ते हलंदड़ ख़बरूं बेबुनियाद आहिनि। जाम ख़ान शोरो जो चवण त अवाम खे अपील आहे त तफ़ान ते ध्यानु न ॾियनि, इंतिज़ामिया ते एतमाद कयो वञे। अपडेट कयूं पिया ख़बर जे हवाले सां आगाह कंदा हलूं त आपाशी खाते जे वज़ीर जाम ख़ान शोरे जो चवण आहे त बकरी बंद मुकम्मल महफ़ूज़ आहे, को बि घारो नाहे पियो। इन हवाले सां उनजो चवण आहे त कंडियारो वेझो बकरी बंद महफ़ूज़ आहे, मीडिया ते हलंदड़ ख़बरूं बेबुनियाद आहिनि। जाम ख़ान शोरो जो चवण त अवाम खे अपील आहे त तफ़ान ते ध्यानु न ॾियनि, इंतिज़ामिया खे एतमाद में वरितो वञे। कंडियारो वेझो बकरी बंद महफ़ूज़ आहे, मीडिया ते हलंदड़ ख़बरूं अफ़वाह आहिनि। इहो चवण आहे जाम ख़ान शोरो जो।